दोस्तों, रांझन द लेजेंड, जी हाँ, प्रोग्राम जो नालो। इन नाले सां तमामु सुहिणी स्किट तयारु कई आहे मास्टर रांझन जे परिवार। मास्टर रांझन जी पोट्री, मास्टर रांझन जूं पर पोट्रियूं, मास्टर रांझन जूं नुंहर, मास्टर रांझन जी फैमिलीअ जा जेके 4 जनरेशन आहिनि उहे अॼु सिंधत सां जुड़ियल आहिनि। त अचो ॾिसूं चौथी पीढ़ी ऐं टी पीढ़ी मिली करे कहिड़ी सुहिणी स्किट ठाही आहे। मास्टर रांझन जे हयाती जे बारे में कुझु जानकारी ॾिनी आहे। मूंखे उमेद न पर पूरी पक आहे तव्हां सभिनी खे इहा स्किट, इहा तमामु नंढी कोशिश मास्टर रांझन जे परिवार जे नंढड़नि बचड़नि पारां उन्हनि जे जनम उत्सव ते जेको इन्हनि तयारु कयो आहे, इहो प्रोग्राम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। अचो त ॾिसूं था इहा सुहिणी स्किट रांझन द लेजेंड। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो जीतिका जितेंद्र वलेजा आहे। हिंद सिंध ऐं सॼी दुनिया जा मशहूर कवि, संगीतकार ऐं गायक कवि मास्टर रांझन साहिब, हिननि जो जनम शताब्दी साल हली रहियो आहे। हुननि जे परिवार तरफ़ां सिंधनि खे बेशुमार वाधायूं। अचो त हुननि जे परिवार खां हुननि जे बारे में ॿुधूं। दूल्हा तुझे दर ते मत आयस पैर भरे हो, मन को गरीब जो बेल कमल भागुवरे, पर अड़ी केरू करे लाला जो तू सुकल वण भी सावा तकरी में। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। ओ आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। ओ मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर, ओ मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर। ओ तुझी सिर वहे थी सरे, तुझी सिर वहे थी सरे। ओ आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। दूल्हा तुझे दर ते, दूल्हा तुझे दर ते ओ लाए आसाऊं त अचने, पाए मुरादूं मन जूं झोलियूं भरे वञनि। ओ ख़ुशि थी सभई वञनि, जन पलव पाराया थी प्रेम सां। ओ अमर लाल तुझी बानड़ी आया, अमर लाल तुझी बानड़ी आया। ओ अमर लाल तुझी बानड़ी आया, अमर लाल तुझी बानड़ी आया। ओ पलव पाया मां बजूं बख्शाया, पलव पाया बजूं बख्शाया। ओ कजाए आस पूरी, कजाए आस पूरी, खुशो कंदी वञा घर, खुशो कंदी वञा घर। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। ओ मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर, ओ मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर। ओ तुझी सिर वहे थी सरे, तुझी सिर वहे थी सरे। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे।
जो अजमी खणी तवसाए दूल्हे दाता में जो अजमी खणी तवसाए पंहिंजी महर मया सां तूं त हलंदी साण हलाए मुताज में कंहिंजो बणाए करे रम उडेरा लाल तूं हाय आसवारने जी आस पुजाईंदे आसवारने जी आस पुजाईंदे ओ मेरे संदा लालण मिहड़ा वसाईंदे मेरे संदा लालण मिहड़ा वसाईंदे अर्जु आराधन जो अर्जु आराधन जो अर्जु आराधन जो सभिनी जो खैर कर सभिनी जो खैर कर आई आया तुझे दर त झूलेलाल जोली भर आई आया तुझे दर त झूलेलाल जोली भरे ओ मुझा फले वारा पीर मुझा फले वारा पीर मुझा फले वारा पीर मुझा फले वारा ओ पीर तुझी सिर वहेती सर तुझी सिर वहेती सर आई आया तुझे दर त झूलेलाल जोली भर आई आया तुझे दर त झूलेलाल जोली भर राजन मौसीक़ीअ जो माहिर विद्वान हुआ वो संगीत प्रेमी हुआ ऐं संगीत में सुठी शिक्षा वठियल हुई संदन जा गीत अलग अलग राग रागरियुनि ते रचियल आहिनि हुननि हर हिकु विषय ते पंहिंजा गीत लिखिया आहिनि संदन जी लिखणीअ में हिकु गहरी माना समायल हूंदी आहे संदन जी लिखणी एतिरी सरल हूंदी आहे त अॼु जा नंढा नंढा ॿार बि हुननि खे तमामु सरल नमूने सम्झी था वञनि न सिर्फ़ु हेतिरो पर नॉन सिंधी बि हिन जा गीत तमामु सवले नमूने था ॻाइनि संदन जे हर हिकु अखर में हिकु माना समायल हूंदी आहे संदन जा लफ़्ज़ तीअं मोती जी माला मिसल वरंदड़ हूंदा आहिनि ऐं जल्दी यादि पइजी वञनि वो पाणी लिखंदा हुआ पाणी ॻाईंदा हुआ ऐं पाणी वॼाईंदा हुआ त ॾिसो सोचे छा हीअ करामत कान्हे सॼी दुनिया में एतिरा कहिड़ा ई घटि गायक हूंदा जेके पाणी लिखंदा हूंदा ऐं तशरीफ़ करे पाणी ॻाईंदा हुआ तमामु सुहिणी ॻाल्हि त हीअ आहे त संदन हर हिकु विषय ते कलम हलायो आहे ऐं उन्हनि हर प्रकार जे संगीत लिखिया आहिनि चाहे वो लाडो हुजे या लोली कवाली हुजे या गज़ल माता जा उराना हुजनि या मोहब्बत वारा गीत हुननि हर हिकु विषय ते बेहद बारीकीअ सां सम्झी हुननि खे लिखियो आहे मास्टर रामजन जो जन्म 24 अगस्त 1920 में सिंध जे घरियासी ॻोठ में सेठ मोतीराम मेहरचंद जे घर में थियो मास्टर रामजन 5 भाउ हुआ ऐं हुननि खे 2 भेनरूं हुई मास्टर रामजन सभिनी भाउ में वॾा हुआ पर हुननि जी हिकु भेण हुननि खां वॾी हुई मास्टर रामजन खे नंढी उमिरि खां ई वठी कविता लिखण ऐं उनखे अलॻि अलॻि तर्ज़ में ठाहे ॻाइण जो शौक़ु हो हुननि स्कूली पढ़ाईअ सां गॾु संगीत जी बि शिक्षा वरिती नंढी उमिरि में ई हुननि खे संगीत जी गहरी ॼाण हुई ऐं हू ॿियनि ॿारनि खे हारमोनियम बि सेखारींदा हुआ आस्ते आस्ते हुननि जी रुचि संगीत में वधंदी वई ऐं हुननि राग रागनि जी गहरी ॼाण हासिल कई मंदर सुहे भगवान बिना नकी मंदर सुए भगवान बिना नकी मंदर सुहे भगवान बिना नकी मंदर सुए भगवान बिना नकी सेठी सुंदो दान 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 बिना जोगी न सुंदो जोग बिना जिए जोगी न सुंदो जोग बिना जिए जोगी न सुंदो जोग बिना जिए जोगी न सुंदो जोग बिना ओ तीअं रांझन न सुंदो राग बिना 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 तमाम नंढी उम्र में ही संदन जी शादी बाबा वाइसा थी हुई सन 1943 में हुननि जे घर हिकु न्याणीअ जनम वरितो जंहिंजो नालो हुननि इंदिरा रखियो
1945 में हुननि खे हिकु सुपात्र ॾियाओ जंहिंजो नालो हुननि मोहन रखियो ऐं 1947 में पार्टीशन जे दौरान हुननि खे हिकु ॿियो सुपात्र ॾियाओ जंहिंजो नालो हुननि श्याम रखियो। अहिड़ी तरह मास्टर रांजन पंहिंजे ज़िंदगी में तमामु ख़ुशि हुआ ऐं हुननि जी ज़िंदगी हुते तमामु सुठी हुई जेसि ताईं पार्टीशन न थियो हुयो। लॾपॾाण यानी पार्टीशन। जी हाँ दोस्तों, पार्टीशन मोतीराम मीरचंद जी फैमिली मास्टर रांजन जी फैमिली ते गहरो असर विधो। मोतीराम मीरचंद जी मास्टर रांजन जा पिता सखर जा हिकिड़ा वॾा मशहूर व्यापारी हुआ। संदन खे पंहिंजी जायूं मारियूं दुकान हुआ, पर उहे सभु उते ई छॾे पंहिंजे परिवार खे वठी पाणी जे जहाज रस्ते उहे मुंबई अची पहुता ऐं कल्याण जी विठल वारी एरिया में रिफ्यूजी कैंप में रहण लॻा। रिफ्यूजी कैंप में हिननि तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठूं। संदन जा नंढा नंढा ॿार हुआ। जी हाँ, मास्टर रांजन जा ॿार तमामु नंढड़ा हुआ। तंहिं वक़्तु हुननि खे उते खाधो पीतो मिलियो, पर तंहिंखां पोइ मोतीराम जी ऐं मास्टर रांजन जी ॿई पीउ पुट गॾिजी धंधे रोज़गारीअ जे लाइ रोज़ कमाईंदा हुआ, तॾहिं हुननि जे परिवार जो पेट पलजंदो। उहे ॾींहं मास्टर रांजन जी ज़िंदगीअ जा तमामु ॾुखिया ऐं दुख भरा ॾींहं हुया। मास्टर रांजन तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठूं, पर हुन उहो कोई कसर न छॾियऊं त हुननि जे परिवार जो पेट भरिजे, उन्हनि जी सुठी रोटी मिले। उहे रोज़ कमाईंदा हुया, तॾहिं हुननि जे घर में चुल्ह ते कुझु पचंदो हो। मास्टर रांजन पंहिंजे पिता सां गॾिजी चङा नंढा कम कया। कॾहिं रस्ते ते भाॼियूं विकियूं, कॾहिं ॾहीअ जो कारोबार कयूं ऐं कॾहिं गाॾे ते कपिड़ो विकियूं। चङा साल पोइ उहे बीड़ीअ जे कारोबार में रहिया ऐं तंहिंखां पोइ उन्हनि सरस्वती नाले सां हिकिड़ो जनरल स्टोर खोलियो। आहिस्ते आहिस्ते संदन जी ज़िंदगी पटरीअ ते अचण लॻी। हिन पार्टीशन मास्टर रांजन जी ज़िंदगी खे झिंझोड़े छॾे। सुखियनि जा पलियल अॼु चङी महिनत करे रहिया, चङा दुख सही रहिया। जे एक साईं थी वे मिरादी त मैनू कही मुहताजी भावे आलम ब्या सब्र से जे तू थी वे में एक छजणो अबा ब्या सब दुश्मन ओ तब एक बार न मुझो खुसे कीते लख जख मारने वाला जे एक आपन आमी में तू घुसे। साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे। साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे। जंहिंते साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे। साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो दुनिया सारी पंहिंजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। जंहिंते साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे। जंहिंते बाबा राजी तंहिंखे गणती छाजी आहे।
रांझन गफलत में न गुज़ारजी रांझन गफलत में न गुज़ारजी रांझन गफलत आला रांझन गफलत में न गुज़ारजी रांझन गफलत में न गुज़ारजी रांझन गफलत में न गुज़ारजी अड़े राम रंग में मनड़ो रंगाइजी राम रंग में मनड़ो रंगा जय श्री राम हरे राम अड़े राम रंग में मनड़ो रंगाइजी राम रंग में मनड़ो रंगाइजी अड़े राण लखे दी छाए को परवाह कहीं आए राण लखे दी छाए को परवाह कहीं आ जैसे साहब राजी आत तके गणती चाचिया सब गुराती आत तके गणती चाचिया पोपरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजिया करे पंहिंजो दुनिया सारी पंहिंजिया जैसे साहब राजी आत तके गणती चाचिया जैसे मालिक राजी रांझन अॻु ॾींहुं पंहिंजे दुकान ते वेहंदा हुआ ऐं शाम खां पोइ हेठि चौकियूं कंदा हुआ जे देर राति ताईं हलंदी हुई। संदन जी चौकी मुंबई घणी थींदी हुई ऐं हिन करे राति जो देर थी वेंदी हुई ऐं विठल भाई स्टेशन ते पहुचण में तमामु देर थी वेंदी हुई। हिन वक़्तु राति जो एंट्री रिक्शा कोन मिलंदी हुई ऐं हिन करे रांझन कॾहिं कॾहिं साजन घरनि खे देर थियण सबबु पंहिंजे घर वठी ईंदा हुआ ऐं हुते रहंदा बि हुआ। माहिम में दादा राम पंजवाणी जे घर हर सूमर ते चौकी लगंदी हुई जिते मास्टर रांझन वक्त सार पंहिंजी सेवा ॾींदा हुआ। मुंबईअ में सांताक्रूज़ में जॾहिं सीता सिंधु भवन जी स्थापना थी त उते बि दादा राम पंजवाणी पारू चावला ऐं मास्टर रांझन गॾिजी धूम मचाईंदा हुआ। न सिर्फ़ उते पर उल्हासनगर में लॻभॻि हर संतन वटि मास्टर रांझन पंहिंजी हाज़िरी भरींदा हुआ। पोइ उहा डॉक्टर रोचलदास जी दरबार हुजे, साईं वसण शाह जी दरबार हुजे या संत कंवरराम साहिब जी दरबार हुजे, हू हर हंधि सॾाया वेंदा हुआ ऐं हर हंधि मौज मचाईंदा हुआ। दादा राम पंजवाणी जी सुखियानी चौकी में कुर्शी महल में हर सूमर ते चौकी थींदी जंहिंमें असांजो दोस्त मास्टर रांझन वक़्तु सिर पहुची वेंदो ऐं इन करे केतिरनि ई चौक में गॾु हूंदो। असां लाइ इहो नओं न आहे ऐं गायक थी ईंदो, गायक थी रहियो, पर जॾहिं संदन रोचल साईं सां दादा राम पंजवाणी सां संगत थी त हू कवि राजन थी ऐं अॼु कवि थी रांझन थी कोटचंदो आहे। ऐं न सिर्फ़ु हुनजा सभु सिंधी कलाकार हुनजा थियल गीत ॻाईंदा आहिनि पर ख़ुदि दादा राम पंजवाणी बि केतिरा ई कलाम ॻाता, पारू चावला संदसि कलाम ॻाता।
उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं ओ आणे ख़बर ख़ैर जी तूं आणे साहु सिके जन काणे ख़बर ख़ैर जी तूं आणे साहु सिके जन काणे ओ उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे सजण हुजे आकाश में मत पखी थी त अचां यार जंहिं जान बहू जी जल में ओलाए जंहिं जान बहू जी जल में त मां मछली थी त नचाए ओए जंहिं जान बहू जी ॾीए में ओलाए जे जान बहू जी ॾीए में त मां पतंग थी त पचाए हाणे कहिड़ो रंग मां रचाए जो वञी मिलां पंहिंजे महबूब सां ओ ॾींहं नथा गुज़रनि रातियूं नथियूं निबिरनि ॾींहं नथा गुज़रनि रातियूं नथियूं निबिरनि ओ ॾींहं नथा गुज़रनि रातियूं नथियूं निबिरनि ॾींहं नथा गुज़रनि रातियूं नथियूं निबिरनि ओ मोहबत जूं ॻाल्हियूं भला कीअं विसरनि मोहबत जूं ॻाल्हियूं भला कीअं विसरनि रांझन साणु अची कर रांझन साणु अची कर उहा साॻी रूह रिहाण उहा साॻी रूह रिहाण उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे ओ ख़बर ख़ैर जी तूं आणे साहु सिके जन काणे ख़बर ख़ैर जी तूं आणे साहु सिके जन काणे साहु सिके जन काणे साहु सिके जन काणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे मास्टर रंजन जा साथी कलाकार हुया दादा राम अख्तरी। दादा राम अख्तरी मास्टर रंजन खे लॻभॻि सभिनी प्रोग्रामनि में साथ ॾिनो। दादा रंजन पाण ॻाईंदा हुआ ऐं हारमोनियम ते हूंदा हुया। दादा राम अख्तरी तबले या ढोलक ते हुननि जो साथ ॾींदा हुया ऐं तुक बि चवाईंदा हुया। असीं दादा भूरेमल खे बि नथा विसारे सघूं। दादा भूरेमल भी मास्टर रंजन जी घणी शेवा कई ऐं मास्टर रंजन भी दादा भूरेमल खे घणो भाईंदा हुया। मास्टर रंजन पंहिंजे हूंदे ई कविताउनि जा 2 पुस्तक शाया कया। पहिरियों रंजन जूं रिहाणियूं ऐं ॿियो राग सां रीझाए। मास्टर रंजन पंहिंजे हूंदे पंहिंजनि गीतनि ते सुठी सुहिणी म्यूज़िक कंपोज़ करे पाण उन्हनि खे ॻाए उन्हनि जी मोएक कंपनीअ सां गॾिजी हिकु तमामु सुहिणी कैसेट बि तयारु कई जंहिंजो मुहूर्त मुंबईअ जे सीता सिंधु भवन में रखियो वियो। दादा रंजन खे सभई पसंदि कंदा हुआ, उन्हनि जे कलामनि खे सभई ॿुधंदा हुया, पर सद अफ़सोस 1981 में तमामु नंढी उमिरि में मास्टर रंजन असां सभिनी खां विछड़जी प्रभुअ दर रमंदा रहिया। संदन जे सुपात्र श्री मोहनदास वलेचा मास्टर रंजन जी यादि में हर साल वरसी रखी ऐं उन्हनि जे जन्मदिन जो प्रोग्राम अॼु ताईं रखंदा आया आहिनि। श्री मोहनदास वलेचा बि मास्टर रंजन जे गीत जूं 2 सुहिणियूं टेपियूं रिकॉर्ड कयूं श्री नारी शर्मा जे तमामु सुहिणी म्यूज़िक सां। उहे पिणु आवाम खे पसंदि आयूं ऐं पोइ कुछ 10-12 साल अॻु मास्टर रंजन ते तमामु सुहिणी हिकु डॉक्यूमेंट्री ठाही हुई जंहिंजो नालो हो सिंधी संगीत सम्राट मास्टर रंजन। उहा डॉक्यूमेंट्री जंहिंमें घणनि ई कलाकारनि पंहिंजा राया ॾिना हुआ, जंहिंमें मास्टर रंजन जे संगीत जी जर्नी खे ॿुधायो वियो हुयो। इहा पिणु कैसेट CD VCD तमामु सभिनी खे पसंदि आई।
मास्टर रांझन जे परिवार मास्टर रांझन खे हिकु तमामु सुहिणी बेटा कई, जा पिण हिकु VCD जे रूप में हुई, जंहिंजो नालो हुयो फुलवाड़ी रांझन जी, जंहिंमें रांझन जा जग प्रसिद्ध गीत हुननि ॻाए करे उन्हनि खे वीडियो CD रिलीज़ कयो, जेके अॼु बि YouTube ते असीं ॾिसी था सघूं। दोस्तों, अहिड़ा कवि, अहिड़ा सुहिणा इंसान, अहिड़ी शख़्सियतूं कॾहिं असांखां धार न थींदियूं आहिनि, उहे अॼु बि असां सां गॾु आहिनि। असांजे दिलनि में, असां सभिनी सिंधियुनि जे दिलनि में अॼु हर महफ़िल में उन्हनि खे यादि कयो वञे थो। न सिर्फ़ु असीं पर संत गादेसर सभु उन्हनि खे यादि कनि था। असांखे मास्टर रांझन जे परिवार खे फ़ख़ुरु आहे, असां उन्हनि जे परिवार जा आहियूं। दोस्तों, इहा हुई तमामु नंढड़ी कोशिश। मास्टर रांझन जूं 4 पीढ़ियूं, मास्टर रांझन, उन्हनि जो पुटु श्री मोहनदास वलेचा, उन्हनि जी पोटी संगीता सुखाणी, उन जूं पर पोटियूं बि अॼु सिंधत जे हिन कार्य खे जोड़े अॻियां कारवां खे वधाए रहियूं आहिनि। मूंखे पूरी पक आहे तव्हां सभिनी खे असांजो इहो स्किट जेका रांझन द लेजेंड आहे, तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी। मास्टर रांझन खे सभिनी सिंधियुनि जे पारां संदनि जे शताब्दी जन्म उत्सव जूं बेशुमार बेशुमार वाधायूं। जय झूलेलाल। I, Sunil M. Kodnani, married to Kavita, daughter of Mr. Mohan Valecha and granddaughter of Master Kavi Ranjan. I am so lucky to be married to Kavita, who comes from Valecha family. This family has done very good in running Master Ranjan Sindhu Bhavan. I have attended a few programs with Kavita in Master Ranjan Sindhu Bhavan. I have loved them and enjoyed them. I herewith wish Master Kavi Ranjan a very happy 100th birthday. सेवा
हको